काज़ी अहमद शहर शहीद बेनज़ीर आबाद ज़िले जे मसरूफ़ तरीन शहरनि मां हिकु आहे। हिन शहर जी आबादी अटकल 2 लख आहे। काज़ी अहमद शहर जे वॾनि मसइलनि मां हिकु मसइलो शहर जे विच मां गुज़रंदड़ क़ौमी शाहराह बि आहे, जंहिं करे शहरी हर वक़्तु अज़ाब में रहनि था। क़ौमी शाहराह जे करे शहर में ट्रैफ़िक जाम ऐं रोड हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां वॾी आबादी आहे। उन करे शहरियुनि खे कंहिं न कंहिं कम जे करे शाहराह खे पार करणो पवे थो। हिते 24 कलाक ट्रैफ़िक हलंदी रहे थी ऐं ट्रालरनि, ट्रकुनि ऐं बसुनि समेत वॾियुनि गाॾियुनि जो गुज़र थिए थो। क़ौमी शाहराह तां कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्रालियूं गुज़रनि थियूं त शहर जा नंढा ॿार जान जी परवाह करण खां सवाइ उन्हनि जे पोयां लॻी पवनि था ऐं उतां कमंद कढण जी कोशिशि कंदा आहिनि, जंहिं करे संदनि गाॾियुनि हेठां अचण जो हर वक़्तु ख़तरो रहे थो। शहर जो गवर्नमेंट गर्ल्स स्कूल बि मुख्य रोड ते हुजण करे ॿारियूं बि सख़्तु तकलीफ़ में रहनि थियूं ऐं कई भेरा उन्हनि सां हादसा बि थी चुका आहिनि। क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां पंधु घुमंदड़ माण्हुनि लाइ सर्विस रोड बि ठहियलु आहे, पर उते म्यूनिसिपल अमले ऐं कब्ज़ा ग्रुप जी मिली भगत जे करे सब्ज़ी ऐं फ्रूट मंडी ठही वई आहे। उन करे हितां पंधु हलण बि ॾुखियो थी वियो आहे। उन खां सवाइ बसुनि, वैगनुनि, सुज़ुकियुनि ऐं चिंची रिक्शा वारनि बि पंहिंजा स्टॉप ठाहे छॾिया आहिनि, जंहिं करे सदाईं रोड बंदि रहे थो। काज़ी अहमद शहर मां गुज़रण वारो मुफ़ासिलो 5 मिंटनि जो आहे, पर इन सफ़र में कलाकनि जा कलाक बि लॻी वञनि था। उन करे मुल्क जे ॿियनि शहरनि ऐं सूबनि ॾांहुं वेंदड़ गाॾियूं बि हिते अची फासी पवनि थियूं। हितां त कंहिं मरीज़ खे खणी वेंदड़ एम्बुलेंस खे बि रस्तो नथो मिले। शहर मां गुज़रंदड़ क़ौमी शाहराह ते न मोटरवे पुलिस ऐं न ई सिटी ऐं ट्रैफ़िक पुलिस जो को अहलकार नज़र अचे थो। हिते त अहलकार फ़क़ति सिविल कपिड़नि में भत्तो वठंदे नज़र ईंदा आहिनि। काज़ी अहमद शहर जे रहवासियुनि जो मुतालबो आहे त खेनि क़ौमी शाहराह वारे अज़ाब मां छुटकारो ॾियारियो वञे, जंहिं लाइ शहर मां हद दख़लियूं ख़तमु करणु ऐं शहर खे बाईपास ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे।